नाज़रीन, बलोचिस्तान खां आयल ॿोॾ ऐं मुसलसल बरसातुनि जे करे पंहिंजा अझा छॾे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां लॾ पलाण करे आयल मुतासिरनि जा 1 साल खां वींदे 10 सालनि जा ॿार बुख ते ऐं खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उते मौजूद औरतुनि ऐं हिक गूंगे नौजवान पंहिंजी बेवसी जा दास्तान SS न्यूज़ सां वंडिया आहिनि। उन हवाले सां पेश आहे इख़लाक़ अहमद चांडियो जी हीअ रिपोर्ट। बलोचिस्तान खां आयल ॿोॾ ऐं मुसलसल बरसातुनि जे करे मुतासिर लॾ पलाण करे कंबर जी गवर्नमेंट तरफ़ां क़ाइमु कयल कंबर जे गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज में अची वेठा आहिनि। कॉलेज में कमरा भरिजी वञण करे मुतासिरीन कंबर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं इस्पतालुनि में पनाह वरितियूं आहिनि, पर मुतासिरीन पंहिंजा अझा छॾे करे सिर बचाए कंबर शहर जो रुख़ कयो आहे। पर हितां जी नाहिल इंतिज़ामिया हिननि मुतासिरीन लाइ खाइण पीअण लाइ को बि बंदोबस्तु न कयो आहे। आयल मुतासिरीन सां गॾु 1 साल खां 10 सालनि जे ॿार साण आहिनि, पर हिते मानीअ लाइ बि गभे लाइ रोई रहिया आहिनि। पर हितां जी नाहिल इंतिज़ामिया सिर्फ़ु फ़ोटो सेक्शन में पूरी आहे, पर हिन वक़्त ताईं को बि अमली कमु न करे सघी आहे। काफ़ी माण्हू पंहिंजे नंढड़नि गुलड़नि जहिड़नि ॿारनि सां गॾु खुलियल आसमान हेठि कपिड़ो विछाए वेही रहिया आहिनि, पर उन्हनि खे हिन वक़्त ताईं तंबू बि न ॾिना विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया खे पंहिंजे ॿारनि ते नज़र रखे करे हिननि ॻोल्हण जहिड़नि ॿारनि खे ॾिसी करे फ़ैसिलो करणु घुरिजे। इन हवाले सां वधीक मौजूद मुतासिर औरतुनि SS न्यूज़ सां पंहिंजी बेवसीअ जा दस्तान कुझु हिन रीति वंडिया आहिनि। काश न खीमा न चा पट ते वेठा हूं, अल्लाह जो नालो अथव, असांखे कुझु खीमा वठी ॾियो, बच्चा ढकियो, पोइ पेट ढरो कई। हाँ, असां जागीर जा। कुछ भी न मिलियो आहे बा, का शइ न मिलियो आहे असांखे। महिरबानी कयो, असांखे वठी ॾियो बचन का को छा खीमा दीमा असांजा ॿार पिया आहिनि, ॼाण तो मींहुं लहे असांखे जा कुछ भी कोन बा। असांजूं बनियूं ॿार बि हंध टपड़ बि असांजा विया लुढ़ी, असां पंहिंजा बचड़नि जो सिर वठी आया आहियूं। हाणे कुछ भी कोन मिलियो, राति बि पट ते सुम्हिया आहियूं, मिटीअ में बचड़ा वठी सुम्हिया आहियूं असां। कुछ भी कोन, कुछ भी कोन। असांखे चयो था तव्हांजे मानी मोकिलींदासीं, मानी न मोकिले ॿार मासूम रहनि पिया। असां होटल तां घुराए ढगड़ी ढगड़ी ॿारनि खे ॾिनीसीं, कुछ भी असांखे न मिलियो आहे। कुछ खाइण लाइ तव्हांखे मोकिलियो न। उते मौजूद हिक गूंगे नौजवान बि पंहिंजे दर्द किथा दस्तान पंहिंजे इशारनि में पिणु ॿुधाई आहे। मुतासिरीन जी अवां ॻाल्हि ॿुधी हुननि जो इहो चवणु आहे त का बि वहार न कई वई आहे। हिन वक़्तु नंढड़ा ॿार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, पर हिन वक़्त ताईं खाइण पीअण जे लाइ बि ज़िले इंतिज़ामिया कुझु बि न पहुचायो आहे ऐं सिर्फ़ु हू फ़ोटो सेक्शन में पूरा आहिनि ऐं हू पंहिंजी ऑफ़िसुनि खां ॿाहिरि निकिरी हिक ॿिनि माण्हुनि खे ॾेई उन जा फ़ोटो सोशल मीडिया ते वायरल त कनि था, पर हितां जा जेके सूरत हाल आहे उहा ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। हिन वक़्तु नंढड़ा ॿार जंहिंजी उमिरि 1.5 खां 2 साल आहे, उहे ॿार हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुसलसल बरसातूं मथां अचनि, पर का बि वार नथी कई वञे। छापाणी सां गॾु इख़लाक़ अहमद चांडियो SS न्यूज़ कंबर।